नाज़रीन, ख़बर आहे बख्शापुर वारे इलाइक़े में जेका असां शेयर कयूं पिया। बख्शापुर लॻु नामालूम हथियारबंदनि कार के बीहण जो इशारो कयो, न बीहण ते हथियारबंदनि हथियारनि जा मुंहुं खोले छॾिया। फायरिंग के नतीजे में गोलियूं लॻण सबबि नौजवान तोफ़ेल अहमद डुमकी थले ते क़तल थी वियो। अहिड़ो इतलाउ पुलिस खे ॾिनो वियो। पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश खणाए अस्पताल पहुचायो। पोस्टमार्टम बाद लाश वारसनि हवाले कयो। लाश घर पहुचण ते कोराम मची वियो, जॾहिं त वाक़े जो कारण बंगवार ऐं डुमकी तकरार ॿुधाए पियो वञे। ॿिए तरफ़ वाक़े जो केस दाख़िल न थी सघियो। ॿिए तरफ़ कंदगोड़ लॻ दुरानी महाराज कचे वारे इलाइक़े में जागीराणी ऐं चाचड़ बिरादरी जी ॿिनि में पुराणो तकरार ॿीहर भड़की उथियो। हिक ॿिए ते जदीद हथियारनि जा मुंहुं खोले छॾिया। फायरिंग जे नतीजे में गोलियूं लॻण सबबि हाजी जागीराणी क़तल थी वियो। ॿई धुरियूं मोर्चाबंदि थी वियूं आहिनि, जिते काड़ा चाचड़ ऐं जीअं जागीराणी धुरियुनि विच में सुबुह सवेर खां ज़ोरदार फायरिंग जो सिलसिलो जारी ॿुधाए पियो वञे, जंहिं सबबि सॼो इलाइक़ो ॾाका जी लहर हेठि अची वियो आहे। इतला मुताबिक़ फायरिंग दौरान हाजी जागीराणी क़तल थी वियो आहे, जेको कुझु साल अॻु मारिजी वियल ज़फ़र काड़ो चाचड़ जे क़तल जे प्लान तौरु ॿुधाए पियो वञे। धुरियुनि पारां वीडियो सोशल मीडिया ते वायरल करे हिक ॿिए खे धमकियूं ॾियण जो सिलसिलो जारी ॿुधाए पियो वञे।